पखो में चेलो शाख के किनारनि ते अॾियल अॾावतुनि ख़िलाफ़ आपाशी अमले तरफ़ां कार्रवाई करे 10 खां वधीक दुकाननि खे ड्राई पट कयो वियो। कार्रवाई दौरान शहरनि ऐं अमले में ॾंद चक बाद पुलिस नफ़री तलब करे अॾावतूं ढाइण जो कमु जारी रखियो। आपाशी ऐं रेवेन्यू अमलदारनि मुख़्तियारकार अब्दुसमी लोहर ऐं SDO अफजल अबड़ो पुलिस साण करे कार्रवाई शुरू कई त शहरनि सख़्त मुज़ामत कई। अॾावतूं ढाइण न ॾिनियूं, जंहिं ते आपाशी अमलदारनि वधीक पुलिस नफ़री घुराए 10 खां वधीक दुकाननि खे ड्राई पट कयो। शाख जे पुछड़ ताईं रहंदड़ आबादी खे पिणु वार्निंग ॾिनी वई त ॿी कार्रवाई ताईं शाख जे किनारनि खे ख़ाली न कयो त वधीक घर ड्राया वेंदा। मुख़्तियारकार अब्दुसमी लोहर मीडिया खे ॿुधायो त असां ही पहिरीं कार्रवाई करे सिर्फ़ शहर मां गुज़रंदड़ चेलो शाख जे किनारनि ते थियल कब्ज़े ऐं अॾावतुनि ख़िलाफ़ कई आहे। ॿी कार्रवाई रहायशी घरनि ख़िलाफ़ हूंदी। होॾां मुतासिर दुकानदारनि लियाकत सुमरो, बशीर मुग़ैरी, राणो मुग़ैरी ऐं ग़ुलाम सरवर मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजा सालनि खां क़ाइमु दुकान आपाशी अमले बिलाजवाज़ गैर क़ानूनी नालो ॾेई ड्राहे लखें रुपयनि जो नुक़सानु कयो आहे। ॿिए तरफ़ शाख जे किनारनि ते आबाद माण्हुनि खे घर ड्राइण जे चिता ते रहवासियुनि चयो त हू बटड़ा वठी काॾे रवाना थींदा। हुननि चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त ख़ुदारा उन्हनि जा घर बचाया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।